कौमी अवामी तहरीक जो सरबराह अयाज लतीफ पलीजो बि बिबड़ो बाईपास धरणे में पहुतो। ख़बर वासा शेयर कंदासीं। नवा केनाल सिंध ऐं मुल्क में मुआशी, सियासी ऐं समाजी तबाही आणींदा इक़्तिदारी पार्टियुनि अवाम खे मायूस कयो आहे। ख़ुदि एहतसाबी कनि अयाज लतीफ पलीजो जो अहिड़ो चवणु आहे। अपडेट कंदासीं। पूरो सिंध सुकी रहियो आहे, को पुछण वारो नाहे। 1 यूनिट न ठहण ॾिनो, कालाबाग डैम न ठहण ॾिनो त 6 केनाल कीअं ठहंदा। 3 सूबा रेगिस्तान बणाए 1 सूबो सरसब्ज़ करण किथां जो इंसाफ़ आहे। अपडेट कंदासीं। वफ़ाक़ पार्लियामेंट ऐं अदलिया सिंध जी आवाम जूं शिकायतूं छो न ॿुधी रही आहे। सिंधु दरिया ते नवा केनाल ठाहिण सिंध जे मुस्तक़बिल खे दाव ते लॻाइण आहे। हिकु भेरो ॿीहर अवां अहम ख़बर शेयर कंदासीं। क़ौमी अवामी तहरीक जो सरबराह अयाज लतीफ पलीजो बि बबरलो बाईपास धरणे में पहुतो। ख़बर अवां शेयर कंदासीं। नवा केनाल सिंध ऐं मुल्क में मुआशी, सियासी ऐं समाजी तबाही आणींदा।